सब भगवान जा मुझे गुरु जा रूप ने। कोई एक अखर में पूछे सत्संग ते छो वञबो आहे? सत्संग दृष्टिकोण में ईंदो आहे, हिकिड़ी सम्झ, हिकिड़ी सुठी सोच मिलंदी आहे, थॉट पावर मिलंदो आहे, मजबूती ईंदी आहे ख्याल में। ची भेण तुझी ॾीराणी खे त माल खोड़ थी, भेण होशियार थी ॾाढी, सभु वञे थी गॾी थी, छा भेण इटारसी जाने नहीं करे चे तू जे मां भोपाल जी आहियां पर भेण आहियां त वॾे शहर जी, पर मज़ो न आहे भेण, मुंहिंजी दाल न करी साहित न आहे मुंहिंजी। अरे छा आहे पैसो घटा, भगवान सभिनी खे वधाए। तेरे भाणे सब जियांदा, भला भगवान सभिनी खे सुखी रख। वरी काथे हिकु जाइ ते ॿुधियमि भगवान सभिनी जो भलो कजाए, पर शुरूआत माखो कजाए। के वरी अहिड़ा बि थींदा। चवण जो अर्थ इहो, सोच संस्कार सुठा हुजनि। H.G. वेल्स इंग्लैंड जो संत थियो आहे, टंग भॼी पियसि, वेठे वेठे 12 किताब लिखे। कल महात्मा गांधी जी पुण्यतिथि जो ॾींहुं हो। आखिरी ॾींहुं महात्मा गांधी जो कीअं गुज़रियो, राति हिकिड़े न्यूज़ चैनल ते ॾेखाइण वेठा, दिलि ठरे पई ॾाढी। ॻाल्हि त 1948 जी आहे, पर राति ॿुधदे 12 बजे दिलि ठरे पई। वाह, अहिड़ा माण्हू बि थींदा आहिनि, ईअं बि जीवन गुज़ारींदा आहिनि। टियों ॾींहुं भारत जी महान विभूतियुनि मां हिकिड़ो राजनेता शांत थियो, 88 साल जो, जॉर्ज फर्नांडिस। छा मस्त ॻाल्हि ॿुधाइनि पिया, असां सां गॾु रहंदे महान हस्तियूं रहंदियूं नी, असांजी उहा अखि न आहे, असां ॿिए जी पैसे ते नज़र आहे, ॿिए जी बिल्डिंग ते नज़र आहे, कारियुनि ते नज़र आहे, पर ॿियनि जी वृत्तियुनि ते नज़र न आहे, त महान माण्हू बि थींदा नी छा? गृह मंत्री थी करे, जेको प्रधानमंत्री पहिरियों दर्जो थींदो आहे, ॿियो नंबर गृह मंत्री थींदो आहे, एॾे वॾे पोस्ट ते हुजण खां पोइ घर जो दरवाजो कढाए छॾियो ऐं चऊं छो? चे मुंहिंजे दर ते कोई बि कंहिं कम लाइ अचे कॾहिं ख़ाली न मोटे। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। असां छड़ो पंहिंजी मां पायां, मां खायां, मां ॾिसण होटल ते रोटी खाइण वञा, पिक्चर ॾिसण वञा, असां सां हाणे घुमण वञूं। हा भाई, हिते हाणे हिते वेठलनि मूं कंहिंजी ॻाल्हि ॿुधायां थो, 2 ॿार पिया छुटियुनि में ॻाल्हाइनि, छो त असां वटि क्लास हलंदा नी ॿारनि जा, मस्तु। मां बि जॾहिं हिते हूंदो ॿारनि सां गॾु क्लास बि वठंदो, वेंदो बि आहियां। तोतलियूं ॻाल्हियूं ॿारनि जी मूंखे ॾाढियूं वणंदियूं नी। यज्ञ हवन भी सिखायो वेंदो आहे, मां बि पाण क्लास वठंदो आहियां। यूट्यूब ते अथव, जेके ॿारनि कुझु सिखाइणु चाहियो था उते न अची सघिया, यूट्यूब ते ॿारनि जा क्लास अथव। मां कीअं वठंदो आहियां, कीअं सेखारींदो आहियां, तव्हां ॾिसी सघंदा। त हिकिड़ो ॿार ॿिए खे चए, ॾे हाल छुटियुनि में काॾे वेंदव? चए असांजो पप्पा सुठो न आहे। चए छो? हिते कंवर नगर जी हिकु ॻाल्हि ॿुधायां थो। चई हुनजो पप्पा न हिन दफ़े हिनखे ऐं हिन जी मम्मी खे दुबई घुमाइण वठी वियो। असां वातावरण अहिड़ा था ठाहियूं, हर कंहिं में नेगेटिविटी अचे, कमज़ोरी अचे, निराशा अचे, ऊर्जा नथा भरियूं। त इन छुटियुनि जे ॾींहंनि में ॿारनि खे को रामायण पढ़ायूं, मर्यादा त सिखनि। कंहिंजे लाइ हणण करे थो हर को, उहा औलाद अॻिना हली करे पुछे न, ॻाल्हाए न, संस्कार न हुजे। कंहिंजो ॿार शराबी थिए, कंहिंजो ॿार जुआरी थिए, के ॿार घर था छॾनि, के आत्महत्या कनि था। सॼो ॾींहुं एॾियूं पुछाऊं असांजूं हलनि थियूं, मूंखे त आश्चर्य थींदो आहे। हीअं चओ त एॾो दुख आहे, हूअं चओ त छाजो दुख आहे? पंहिंजी करणी साम्हूं अचे थी। दद्दा दोष न देहू काऊ, दोष कर्मा आपणा। गुरु ग्रंथ साहिब में वाणी ईंदी आहे, कंहिं मयार ॾिए थो, ये जेको तोखे दुखाई थो, ये जेको तोखे दुखाई थो, तुंहिंजो पुटु इन खे पोएं जन्म में तूं दुखाया आई हुई, वो दुखाई तो कौड़ो ॻाल्हाए, या नुंहुं पोएं जन्म जी धीअ थी, बदिलो वठण आई थी, पोइ इनखे तकलीफ़ ॾिनी, इन करे शांति सां सौ। तुंहिंजो जेतिरो सुख लिखियल हूंदो, ऐं सुख थी सहण में, सुख थी सम्झण में, सुख शयुनि में न थींदो आहे। घणा ॻोल्हींदा नी, असांजे घर फ्रिज वॾी अची वेंदी त हीअं थींदो, वॉशिंग मशीन ऑटोमेटिक ईंदी त हीअं थींदो। न, शयुनि में सुख न थींदो आहे, सुख हेॾे थींदो आहे। ऐं सिंधी में पाण चवंदा आहियूं, जी ख़ुशि त चओ न भाई, जी ख़ुशि त हेॾे मज़ो आहे त ॿाहिरि बि मज़ो आहे। असांजे बाबा शिवजन साईं सत्संग में वेंदा, पहिरियों कर चवंदा खिलो, ऐं मां बि हिकिड़ो संदेश ॾींदो आहियां, कहिड़ो? खिलण ऐं मिलण माण्हुनि जो सुठो हुजणु खपे। छा भाई चओ न हिकु दफ़ो, ऐं के भेनरूं चवंदियूं खिलण, खिलण त खिली करे चओ न भाई, ऐं कंहिंजा मुंहुं ॿारे। हिकु ॻाल्हि त ॿुधायो भाई, घड़ियाल में
12-24 घंटनि में घणा दफ़ा वॼंदा आहिनि? हिकु ॾींहं जो 12 ॿियो, ऐं अॼुकल्ह जे 24 घंटनि में अॼुकल्ह जे माण्हुनि जे चेहरनि ते घणा दफ़ा 12 वॼंदा आहिनि? केतिरा दफ़ा ॿुधायूं? इन करे खिलण मिलण, भेण ख़ुशि हो, गुरु जी दया, ॿिए खे ऊर्जा ॾिजे, एनर्जी ॾिजे। हाँ गुरु जी दया आहे। छो भेण ॿुधो आहे तव्हांखे तकलीफ़ हले थी, हिन प्रकार जी तव्हांजे परिवार जे मथां कष्ट हले थो, लेकिन गुरु कष्ट जे करे ॾींदो आहे। जीअं काई माउ बर्दाश्त न करे सघंदी आहे कंहिंजो ॿार खे कोई तकलीफ़ हुजे, तीअं गुरु बाबो बि करे शांति सां न वेंदे उहो गुरु दुख ॾींदो थी त गुरु लाहींदो वेठे। ऐं मुंहिंजी भेण, आशा संसार में न रखजांइ, आशा गुरु में रखजांइ। न्याणी खे बि परणाए ईंदासीं, उते मिट माइट कोई टिकंदो छा भाई? हा कयो था, न कयो था, गुरु राखो थी, गुरु बाबा न्याणी जी पारत थी। आख़िर में हाणे मां भॼन बि चवंदुमि, इहो ई भॼन चवंदुमि, अति पारत न्याणीअ जी मुंहिंजा गुरु ग़रीबनि हुआ, न्याणी जी पारत थी। असां त उते कोई गॾु रहंदुनि छा? मां थोरो वधीक वेंदो आहियां, मूं सां ॾाढो वेंदो माण्हू, मां सां हूंदा ॾाढा माण्हू गॾु थी। हर कंहिंजी अलॻि अलॻि डिमांड थी, कोई चवंदो मां साग खाईंदुमि, कोई चवंदो तुरियूं खाईंदुमि, मां वरी करेला खाईंदो आहियां, के वरी खिरणी पींदासीं, के आइस्क्रीम खाईंदासीं, सम्झो न? हा ठीकु आहे। भॻवान राम खे घणियूं माताऊं हुयूं? वरी इहो बि सोचियो था, वरी असांजे सिंधु नगर में त 3 चवंदा आहिनि, हिते घणियूं न आहिनि? हा बरोबर, साॻो कमु आहे, हिकु ई हूं भाई। विची माता जो नालो केकई। केकई माता जो जॾहिं विवाह थियो हो राजा दशरथ सां, त ॾाज त मिलियो हो, ॾाज में हिकिड़ी गॾु दासी बि ॾिनी हुयूं, उन जो नालो छा? मंत्रा। त इहा ॻाल्हि सुठी थी हुई या ख़राब थी हुई? दादा जो कम वारी माइन जे चए ते खोड़ भेनरूं लॻंदियूं, त छा चई पई पाड़े वारी मुंहिंजी लाइ, मुंहिंजी ससु मुंहिंजी लाइ छा चई पई जॾहिं मां पेकनि वई हुयमि? ईअं न भाई, उन्हनि जी बि हालत कहिड़ी थींदी? सम्झी वरितो सियाणो। कुल मिलाए करे छा, पंहिंजी संस्कारनि ते, पंहिंजी सोच ते अंकुश हुजे। अहिड़ा नितनेम ठाहियूं, अहिड़ा सिद्धांत ठाहियूं। अॼु सुबुह षटतला एकादशी आहे भाई, अॼु 6 प्रकारनि सां तिरनि जो अॼु उपयोग कबो आहे। इन करे षटतला, अष्टमी माना 8 ॾींहंनि वारी, नवमी माना 9 ॾींहं, टीजड़ी माना 3 ॾींहं, तीअं षटतला माना 6 ॾींहं, यानी 6 प्रकारनि जा अॼु तिरनि जो उपयोग करणो हो। ऐं सभ खां उत्तम अॼु जेको उपयोग करणो हो, आहुति विझणी हुई अग्नि में। ऐं जेके सुबुह जो जिन जो नेम आहे, हर एकादशी ते शिवधार आश्रम वेंदा आहिनि, उन्हनि खां उनखे ॼाण न हुई, पर मां सभिनि खे तिर हथ में ॾिना, अग्नि में विझो। सुठी संग जो परिणाम करे बि सुठो मिलंदो। असां हलंदासीं बि अजाइनि सजाइनि माण्हुनि जे चयनि ते, त घर असांजो ख़राब ई थींदो। हे ठीकु हुजे, हे ठीकु न आहे, हले। टियों ॾींहुं फोन आई नागपुर में, खटद वारी दरबार में फ़क़ीर साईं जी मेलो आहे। साईं कहिड़ा ॾींहं ॾियो त पत्रिका में नाला ॾियो। ऐं खट वारे साईं जी लॻभॻि जेके नागपुर जूं भेनरूं वेठा हो, त खट वारो साईं जो हे ठीकु हो, बाक़ी हे ठीकु न हो। लेकिन संत जो छा मेलो लॻंदो आहे, छाजे करे हे ठीकु हुयो, हे ठीकु न हो, सुख। बाबा शिवजन साईं खे जॾहिं व्हीलचेयर किथे वठी वेंदासीं, कष्ट थींदो, चवंदासीं साईं हाणे काॾे न हलो। हे छो यार? साईं तव्हांजे शरीर खे पीड़ा थींदी। अड़े मूंखे पीड़ा थींदी आहे? हेॾनि खे ख़ुशी थींदी आहे जॾहिं सॼी संग जे चेहरे ते मुस्कुराहट ॾींदो आहे, हेॾे मुंहिंजो ध्यानु हूंदो ई न, दिलि ख़ुशि हूंदी आहे। पोइ ॿार हूंदासीं, कुझु सुवाल चवंदा, साईं भला हलंदा छो? बाबा सां हलंदा आहियूं, कोई सत्संग ॿुधणु ईंदो, कोई करणु ईंदो, कोई व्यवस्था करणु ईंदो, सभिनी खे फ़ाइदो मिलंदो आहे। को भंडारो ठाहींदो, को भंडारो कराईंदो, को भंडारो विराईंदो, को भंडारो खाईंदो, ईदनि जो भलो थिए थो। हिन हिकिड़े शरीर खे कष्ट अचे थो त अचे छो, त हेॾे आनंद आहे। ऐं हे शरीर हिकिड़े ॾींहुं शमशान में सड़ी भस्म थी वेंदो। जेसिताईं हे शरीर आहे, शल कंहिंजे कमु अचे। इहे ॻाल्हियूं तॾहिं असां मूर्ति रखी करे उन्हनि जी आरती कयूं था। छड़ो पासा पासा न, छड़ो छॾाइण न भेण माखो थियो त ईंदुमि, मां कंहिंजे बंधननि में न ईंदी आहियां। भेण मांखे चओ न, माखो जीअं थियो। अरे बंधननि में तोखे बंधणो ई पवंदो।
रात जो निंड टाइम सां जेको न कंदो उनखे कई बीमारियूं थींदियूं ई थींदियूं जेके 12 खां पोइ था सुम्हनि। नियम नियम थींदा कॾहिं बि, ॻाल्हि सिधी आहे। बे टाइम भोजन खाईंदो, असां सिंधी कहिड़ो भोजन खाईंदा आहियूं, सभिनी जा पेट ॿाहिरि। पेट ॿाहिरि माना अॻियां हली करे हार्ट लकवे जी लॻभॻि संभावना आहे, शुगर लॻभॻि थींदी जंहिंजा पेट ॿाहिरि। कभी वेनती कयां तो सावधानी सां कहीं संत जी पेट के न ॾिसजो। संत काम वासना के जीतण लाइ जेको तपस्या कंदो, संत जो पेट तॾहिं ॿाहिरि निकितल हूंदो। तो विषय निकितो, मां ॿुधाई थो हलांव थो। मां पेट अंदर करण जी गोरियूं ठारायूं। बे टाइम जे करे अॼुकल्ह हर कंहिंजा वार अच्छा, पर ठीकु आहे, कुझु युग जो प्रभाव बि आहे। पर पंहिंजो त जीवन हिकिड़ो आदर्श, कोई ख़ासि, कोई व्यवस्थित, कोई नियम वारो हुजे, नेम टेम वारो हुजे। बाक़ी अञा थोड़ा ॾींहं अथव, माघ महीने में पाणी जो लोटो भरियो, हुन में 2 अछा तिर विझी करे सूर्य नारायण ते जल चढ़ायो, खूब पुण्य मिलंदो आहे। रोज़ अग्नि में थोड़ा तिर विझो, बाहि ॿारींदो हर कोई, विझो। सनानु करण खां पोइ, मुंहुं चोरण खां पहिरियों खोड़ पुण्य मिलंदो आहे। ऐं तिर जे दान जी कोई तुलना कंहिं बि कार्य सां नथो करे सघे। कुछ कार्य अहिड़ा थींदा आहिनि, कुछ दान अहिड़ा थींदा आहिनि, जीअं कन्यादान उत्तम दान थींदो आहे, गऊ दान उत्तम दान थींदो आहे। भागन वारा न उहे जिन जीवन में कॾहिं कोई मंदिर ठारायो हूंदो। चलो मंदिर नथो ठाराए, उनखे ॾाढो पुण्य मिलंदो आहे। कॾहिं कहीं शिवलिंग कंहिं दरबार में वठी ॾिनो हूंदो, शिवालय में काथे ठाकुर जी मूर्ति, भॻवान शिव जी, काथे राम जी, कृष्ण जी, माता रानी जी, जंहिं मूर्ति वठी दरबार में उहा स्थापित थी, उन जहिड़ो भागन वारो संसार में थी न सघंदो आहे। छड़ो मां खां मां पाया न ॾियां। हिन ॾींहंनि में छटरी दान, अॼु जे ॾींहं ते, अॼु ॾींहुं छटरी, चप्पल ऐं पात्र तिरनि सां भरियल दान करण जो पुण्य ॾाढो आहे। अॼु जी जागरण जी महिमा ॾाढी आहे। एकादशी ॾींहुं नह न लाइबानी, एकादशी ॾींहुं चांवर न खाइबानी, एकादशी ॾींहुं वार न लाराइबानी, पाप लॻंदो आहे। एकादशी ॾींहुं राति जो जंहिं जागरण कयो, नाम जप कयो, 1000 सालनि जी तपस्या करण जो पुण्य मिलंदो आहे। ठीक भाई, समझी वियो? हाँ कयो था, ना कयो था, मन बस असां हलूं, मन समझी वियो? उत पिंकी उत लाला। चलो हाणे कीर्तन कयो।